नाज़िम इस्लाम कोर्ट में सुजाग बार तहरीक तरफ़ा ठरी मीरवा में बदफेली वाक़े ख़िलाफ़ एहतजाज कंदे जवाबदार सारंगशर के फांसी ॾियण जो मुतालबो कयो आहे। ॾिसूं था रज़ाक वज़ीर जी हीअ रिपोर्ट। असां सुजाग बार तहरीक तरफ़ां इहो मुतालबो था कयूं त जेके सिंध में बदफ़ैलियूं थियनि थियूं शागिर्दनि ऐं ॿारनि ते तशदुद थिए थो त उन्हनि जे ख़िलाफ़ असां सुजाग बार तहरीक जेको तरफ़ां इहो रैली वग़ैरह कढी आहे। जी सुजाग बार तहरीक जो मुतालबो थी करे त जेका ठरे मीरवा में सारंगशर हिकु चयो वञे थो त इहो उस्तादु रिटायर उस्तादु आहे ऐं चवणु इहो घुरिजे त इन ते उस्तादु चवण सां माण्हू जो जेका माण्हू पाण खे शर्म महसूसु करणु घुरिजे त छाकाणि जेको उस्तादु हूंदो आहे ऐं जेको शागिर्दु हूंदो आहे उस्ताद ऐं शागिर्द जो रिश्तो ई अहिड़ो हूंदो आहे जेका उस्तादु माना माइट हूंदो आहे, पीउ हूंदो आहे, वालिद हूंदो आहे ऐं शागिर्दु हुनजो पुटु हूंदो आहे त जेका इन रिश्ते खे टोड़ींदड़ इन रिश्ते जी भञकड़ी कंदड़ हिन दरंदे इंसान खे ऐं सुजाग बार तहरीक अॼु पूरी सिंध में एहतजाजी मुज़ाहिरा करे इहो मुतालबो थी करे त हिनखे सरेआम रोडनि ते हाणे फाइ ॾिनी वञे। असां हिन जेके सिंध में जेके बि असां गस्टा जा जेके उस्ताद आहियूं गस्टा जेका मुतालबो करी त अहिड़ा जेकॾहिं उस्ताद जेके आहिनि इन्हनि खे सरेआम सज़ा ॾिनी वञे।